उत्तर सिंध के मशहूर धाड़ेल सनावला शहर SSP घोटकी के ॼाणायल मुक़ाबले के कूड़ो करार ॾेई छॾियो ऐं चयो त SSP घोटकी मथा पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारिन वारे वाक़े के दर करे केस धोखे सां घरां वठी वञी मारण जी दावा कंदे केस पंहिंजो वीडियो पैगाम सोशल मीडिया ते जारी करे छॾियो आहे। दोस्तों, जीअं त अॼु तारीख़ 24/11 महीनो 2022 आहे। अॼु जेको घोटकी पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए ॿिनि ॼणनि हाकिम शर ऐं आगो शर जंहिंजी उमिरि तक़रीबन 10 साल आहे, धोखे सां शहीद कयो वियो आहे। मां पुलिस खे पुलिस जे इन कूड़े मुक़ाबले खे रद्द कयां थो ऐं कूड़ो करार ॾियां थो त इहो मुक़ाबलो फ़िल हक़ीक़त नाहे थियो, इहो ड्रामो आहे ऐं धोखो आहे। छो त मां हितां जो रौती कचे जो रहवासी आहियां। मूं ते न को ज़ोर आहे, न को बारो आहे, न को दबाव आहे। मां हल्फिया क़ुरान पाक जी आयत पढ़ी करे चवां थो, आऊज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह साईं फरमायो आहे, लानतल्लाहि अलल काज़िबीन। कूड़न ते, कूड़ ॻाल्हाइण वारनि ते अल्लाह जी लानत आहे। अॼु SB तनवीर तुंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां हक़ीक़त में मुक़ाबलो कयो आहे, पर माते न को ज़ोर वा न को बार वा। मां क़ुरान पाक जी आयत हल्फिया तौर पढ़ी करे चवां थो त लानतल्लाहि अलल काज़िबीन। कूड़ ॻाल्हाइण वारनि ते अल्लाह जी लानत आहे। को बि पुलिस मुक़ाबलो नाहे थियो, इहो पुलिस जो धोखो आहे। हाणे सुवाल इहो पैदा थो थिए त आख़िर हाकिम शर ऐं 10 सालनि जो छोकिरो आगो शर कीअं शहीद कया विया, कीअं मुया, कीअं क़तल थिया? इन्ही जो जवाब मां अव्हांखे इहो ॾियां थो। सभिनी सोशल मीडिया जे सहाफ़ियुनि खे बि रिक्वेस्ट कयां थो त हर चैनल ते मुंहिंजी इहा ख़बर हलायो त जीअं कूड़ ऐं सच जी छाण थी सघे। जवाब इहो आहे त ॿीड़ो शर जेको हाकिम शर जो मिटु आहे, पाड़ो इन्हनि जो सोनाणी आहे, ज़ात जा मिड़ई शर हूं। ॿीड़ो शर जेको हाकिम शर जो मिटु आहे, अयूब नाले हाकिम जे सौट खे ॿीड़े वारनि क़तल कयो हो। 3 ॾींहं फरियादी हाकिम शर जी ओताक ते पुलिस कुकुड़ बि खाई वई ऐं ॿीड़े शर ते रेट जो प्लान बि जोड़ियो वियो। अॼु सुबुह जो मां ओताक ते वेठो हुयुमि, तक़रीबन 8:30 थिया। 8:30 बजे जो टाइम हो, सुबुह जो असां चांहि पीतियूं, पंहिंजी ओताक ते वेठा हुआसीं। पुलिस फरियादी हाकिम शर वटि आई ऐं हाकिम शर खे चयो त असां 3 चैन गाॾियूं काहे आया आहियूं, हल त असांखे ॿीड़े शर जो घर ॾेखारे। जीअं ई जो हाकिम शर ऐं 10 सालनि जो छोकिरो आगो शर विया त हाकिम ऐं आगे खे चैन गाॾी में विहारे सिधो रौती बंद ते नई कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए उते शहीद कयो वियो, उते उन्हनि खे मारियो वियो। हाणे चवनि था त असां पुलिस मुक़ाबलो कयो आहे। इहो ईअं ई पुलिस मुक़ाबलो थियो आहे जीअं सुल्तान मरहूम खे घुराए धोखे सां बया पिकट ते शहीद कयो वियो, जीअं ईसे शर खे घुराए बया पिकट ते शहीद कयो वियो, तीअं हाकिम शर ऐं छोकिरे 10 सालनि जे आगे शर खे बि धोखे सां घुराए शहीद कयो वियो आहे। असुल हक़ीक़त इहा ई आहे। मां सभिनी पंहिंजे सहाफ़ियुनि भाइरनि खे इहा रिक्वेस्ट कयां थो त हर चैनल ते इहा ख़बर हुलायो ऐं मां हल्फिया क़ुरान पाक जो कसम खणी चवां थो, बिना कंहिं ज़ोर बार जे मां आज़ादु वेठो आहियां। मां ते कंहिंजो बि ज़ोर बार कोन्हे। मां क़ुरान पाक जो कसम खणी चवां थो त को बि रेट न हुयो। धोखे सां फिरियादी खे, पंहिंजे सहूलियतकार फिरियादी खे पुलिस शहीद कयो आहे ऐं पुलिस कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए रही आहे। अस्सलाम वालेकुम।